बिछा बुघिया महिला बिछा में सफ़ाई सुथराई न थियण जो अवामी न्यूज़ ते ख़बर नशर थियण बाद टाउन ऑफिसर बिछा मोहसन शाह पारां नालियुनि जी खाटी ऐं सफ़ाई सुथराई कराइण शुरू करे ॾिनी आहे। इन हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे सज्जाद मेमण। जी सज्जाद, वधीक तफ़सीलुनि खां आगाह कजो। जी बिल्कुल बुगियामला भिरशा में सफ़ाई सुथराई न थियण करे अवामी न्यूज़ ते ख़बर नशर थियण बैदि टाउन ऑफिसर भिरशा मोहसन शाह पारां नालियुनि जी खाटी ऐं सफ़ाई सुथराई कराइण शुरू करे ॾिनी आहे। टाउन कमेटी भिरशा पारां सुस्ती लापरवाही सबबि काफ़ी ॾींहंनि खां बुगिया मोहल्ला में मुसलसल नालियुनि जी ऐं रोड रस्तनि जी सफ़ाई सुथराई न कराइण सबबि मोहल्ले वासी जेके आहिनि सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया हुआ। टाउन ऑफिसर भिरशा मोहसन शाह पारां बुगिया मोहल्ला जे नालियुनि जी खाटी ऐं रोड रस्तनि जी घिटियुनि जी सफ़ाई कराइण वारो कमु जेको आहे शुरू करे ॾिनो आहे। टाउन जो सफ़ाई वारो अमलो तेज़ी सां नालियुनि जी खाटीअ वारो कमु ऐं रोड रस्तनि ते पियल गंद किचिरो रोड रस्ता साफ़ करे रहियो आहे। कुझु ॾींहं पहिरियां गंदगी बाबति अवामी न्यूज़ ते ख़बर नशर थियण बैदि मौजूदा टाउन ऑफिसर भिरशा तुर्क वरितो आहे। सफ़ाई सुथराई वारो अमल जारी आहे। जी वॾी महिरबानी तफ़सीलात खां आगाही ॾियण लाइ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।